वृंदावन जी मां तव्हांखे हिकिड़ी सच्ची घटना ॿुधायां। हिकिड़ा संत भगवान जी भक्ति कंदा, भगवान जो रोज जो नियम हुयो, मंदिर हुयो उन्हनि जो सुंदर, त भगवान खे विग्रह न सम्झंदा, भगवान खे मूर्त न सम्झंदा, भई पत्थर जी मूर्ति आ, साक्षात मञींदा, भगवान सां प्रेम सां ॻाल्हाईंदा हुया, प्रेम कंदा। ऐं जीअं नंढे ॿार जी संभाल कबी आहे, नंढे ॿार सां जीअं प्रेम कबो आहे, तीअं उहे संत प्रेम कंदा। हिकु बार जी ॻाल्हि, कुझु ॾींहं ॿाहिरि वञिणो पियो त भगवान जी सेवा कंहिंखे ॾियूं, भगवान जी सेवा कंहिंखे ॾियूं, त हिकिड़ो शिष्य साम्हूं आयो, चई बाबा मूंखे आज्ञा कयो। चई हा भाई ॿुध, 3 ॾींहं असां वञूं था, तूं थोरो ध्यानु रखजां, भगवान खे विशेष भगवान जो ध्यानु रखजां, मंदिर जी बि संभाल कजां। जी बाबा जी, भोग लगाइजां, स्नान कराइजां, भगवान खे ध्यानु रखजां भाई। ठीकु आहे, संत हली विया। हाणे हुन छा कयो, ॾिठो आयो भगवान वटि, चई अरे धूल मिट्टी लॻल आहे भगवान खे, हलो भगवान खे चङी तरह स्नान था करायूं। चओ हरे राम। हाणे हुन त इहो सोचियो धूल मिट्टी लॻल आहे, चङी तरह रगड़े करे स्नान कराइणो आहे। हाणे न खीर सां न गंगा जल सां, उहो सिधो सर्फ जो पाणी खणी आयो। चओ हरे राम, सची घटना। सर्फ जो पाणी खणी आयो, वरी मुई बि खणी आयो, भगवान खे चङी तरह रगड़े रगड़े अॼु चमकाए छॾींदासीं, चङी तरह सेवा कंदासीं। गुरु जी अचनि त ख़ुशि थी वञनि, प्रसन्न थी वञनि, आशीर्वाद ॾियनि। हाणे हुनजी भगवान जी सेवा शुरू थी। पहिरियों त थधि जो समय, भगवान खे थधे पाणी सां स्नान, वरी सर्फ जो पाणी, पोइ भले वरी मथां हुन साफ़ जल बि विधो, चङी तरह रगड़ी रगड़ी जेकी विग्रह में मूर्तिअ में भगवान जे धूल मिट्टी लॻल हुई थोरी घणी, सभु साफ़ करे चमकाए करे रखी छॾी। 2 ॾींहं पोइ गुरु जी उते जाॾे विया, जंहिं शहर में भगवान सपने में दर्शन ॾिनो। चओ हरे राम। सपने में भगवान जा दर्शन थिया त ॾिठऊं त भगवान वीचारा मायूस वेठा आहिनि, चुपचाप वेठा आहिनि। प्रभु छा थी वियो? भगवान कुझु नथा ॻाल्हाइनि। भगवान पंहिंजा थोरा ईअं वस्त्र सपने में ई हटाए करे ॾेखारनि था त जाते जाते उन मुई चङी तरह जोरदार रगड़ी हुई, उते उते भगवान खे निशान आहिनि। चओ हरे राम। समझी न सघिया संत। 3 ॾींहंनि जो कमु हुयो। जे ॾींहुं सपनो आयो भगवान जो, उन ई ॾींहुं वापसि हली आया, नगर वापसि आया, मंदिर पहुता। सेवक खां पुछूं भाई सभु ठीकु था? चई गुरु जी ॾाढो बढ़िया आहे, सभु ॾिसो भगवान। अरे भाई एॾो चमकनि कीअं था भगवान? चई गुरु जी तव्हां त मूंखे आशीर्वाद ॾियो कि एॾी धूल मिट्टी लॻल हुई, मां चङी तरह भगवान खे स्नान करायो आहे, साफ़ सफ़ाई कई आहे। चई कीअं कई अथई ॿुधाए त? चई मुईअ सां रगड़े रगड़े भगवान खे स्नान करायो आहे। चओ हरे राम। संत रोअण लॻा। चई बाबा जी छा थियो? चई अरे चरिया, तो कॾहिं सत्संग न ॿुधियो आहे, तो कॾहिं न ॿुधियो आहे कि अगरि भक्त जेको भाव भगवान में रखंदा आहिनि, भगवान उहो भाव स्वीकार करे वठंदा आहिनि। मां नंढे बाल स्वरूप जो भगवान जो ध्यानु कंदो आहियां, उन्हनि में अहिड़ो प्रेम कयो आहे। हे भगवान वॾा थोड़ी आहिनि, हे भगवान भले मूर्तिअ में आकार में वॾा आहिनि, पर त मुंहिंजा नंढा ॿार आहिनि। नंढे ॿार खे तूं रगड़े रगड़े स्नान करायो आहे सर्फ जे पाणीअ सां। तोखे ख़बर आहे जीअं जीअं तूं भगवान खे स्नान करायो आहे, उन उन स्थान ते भगवान खे घाव थी विया आहिनि। सेवक बि रोअण लॻो। संतन चयो परे थी भैया, परे थी, मूंखे सेवा करण ॾे। हाणे एॾो भाव संतन जो, मूर्तिअ में थोड़ी था नज़र अचनि घाव, पर जाते जाते सपने में भगवान दर्शन ॾिनो, उते उते उन्हनि लेप ठाहियो ऐं भगवान खे लॻाइण लॻा। चओ हरे राम। जीअं माता लॻाईंदी आहे ॿार खे, काथे चोट लॻी वञे त, काथे धकु लॻे त माता मलहम लॻाईंदी आहे उते, तीअं संत भगवान जे विग्रह खे लॻाइण लॻा, भगवान खे लॻाइण लॻा। ऐं प्रभु तव्हांजी तबियत ख़राब हूंदी, तव्हां काढ़ा पीओ। हाणे भोग में काढ़ो पीआरण लॻा भगवान खे। चओ हरे राम। कि भगवान जी तबियत ख़राब हूंदी, भाई थधि में न थधे पाणी सां स्नान कराए छॾियो आहे भगवान खे। 2-3 ॾींहं त काढ़ा पीआरियऊं। भगवान वरी 3 ॾींहं सपने में आया ऐं मुस्कुराईंदो चेहरो भगवान दर्शन ॾिनो। प्यारा हाणे मां ठीकु आहियां, हाणे बंदि करी काढ़ा वाड़ा चांहि वांहि पीआर भाई। हे मां तो चवां भाई है न चांहि। चओ हरे राम। कई भक्त पीआरींदा आहिनि। असांजा रवि भैया आहिनि राजनंद गांव में, उन्हनि जो रोज टाइम फिक्स अथनि। भाई कहिड़ी सेवा संभालींदा आहियो भगवान जी? चई रोज शाम जो 4:30-5 थींदा आहिनि, टाइम फिक्स आहे। 2 चांहियूं ठहंदियूं आहिनि, हिकिड़ी भगवान लाइ, हिकिड़ी मुंहिंजे लाइ। रोज भगवान खे गॾु चांहि पीआरींदा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रेम ते प्रकट हो ही मैं जाना, जाकी रही भावना जैसी,
जंहिंजी भावना जीअं आहे प्रभु उन्हनि खे ओड़ो ई दर्शन ॾींदा आहिनि, ओड़ो ई भाव ॾींदा आहिनि, ओड़े ई स्वरूप में दर्शन ॾींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद।